नौशेरो फिरोज में टाउन मुलाजिम पघारूं न मिलण खिलाफ ऑफिस आॾो धरणो हयो। मुज़ाहिरे जी अॻवानी साजिद अली ट्रगड़, अब्दुल सत्तार उमरानी, गुलाम अली शेख, जानी पीरज़ादो, शौकत अली शेख, नवीद अब्दुल्ला ऐं ॿिया करे रहिया हुआ, जिन जो चवण हुयो त असांजो आख़िर ॾोह कहिड़ो आहे जो हिन महल ताईं असां जूं पघारूं बंदि कयूं वयूं आहिनि। ज़िले इंतज़ामिया गुम आहे, पघारूं बंदि आहिनि, इन करे असां फाका कशी करण ते मजबूर थी चुका आहियूं। हिक त मुल्क में महांगाई ग़रीब अवाम जी चेल चिॿी करे छॾी आहे, ॿियो वरी पघारूं न हलाइण सबबि असां ॾाढा परेशान आहियूं। हुननि ॿुधायो त असीं काॾे वञूं, इन करे फौरन असां टाउन मुलाज़िमनि जूं पघारूं हलायूं वञनि। टाउन मुलाज़िमनि जा मुतालबा हुयो त जेसीं ताईं समूरनि मुलाज़िमनि जूं पघारूं जारी न थींदियूं तेसीं ताईं असांजो धरणो जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।